असां हिते गॾिजायूं। ॾिसां कंहिंखे यादि आहे। बुद्धिमानी, ऑलराइट। ॿी ॻाल्हि, विश्वास कि तव्हांखे विरोध करे सघंदा आहियो। टीं ॻाल्हि, समय खां पहिरीं हमेशह तव्हां तयारु हुजो हुन वक़्त लाइ। ॿी ॻाल्हि, परीक्षा जी संभावना खां परे हुजो। मूंखे त इहो बि ख़बर न आहे कि मां तव्हांखे कीअं ॿुधायां ऐं ईअं कीअं ॿुधायां। तव्हां कंहिंसां घुमंदा फिरंदा आहियो, तव्हां कंहिं माण्हू सां संबंध रखंदा आहियो ऐं पोइ तव्हां कंहिंजी ॿुधंदा आहियो, तव्हां छा ॾिसंदा आहियो, तव्हांखे छा ॿुधणु पसंदि आहे, कंहिं तरह जी किताबूं ऐं मैगज़ीन पढ़ंदा आहियो। तव्हांखे ख़बर न आहे कि इहे रॉकेट साइंस कान्हे। अगरि तव्हां मर्द आहियो, तव्हांखे इहा समस्या आहे ऐं उहा मैगज़ीन जेकी तव्हांजे साम्हूं रखी वई आहे लेडीज़ अंडरवेयर लाइ, ऐं तव्हांखे हिन खे पंहिंजी लिबास, मूंखे न ख़बर आहे कि तव्हांखे कीअं ख़बर आहे। सच चओ तव्हांखे। मुंहिंजो मतिलबु आहे कि अहिड़ी जाम शयूं आहिनि जेकी फिटी करे सघंदियूं आहिनि, छोकी मां अहिड़ी तस्वीरुनि खे किताबनि खे घर में न घुराईंदी आहियां जेकी मुंहिंजे टेबल ते पई हुजनि। इहो उहो कान आहे। इहा हिकु मैगज़ीन आहे। छा तव्हां चाहींदा आहियो कि तव्हांजो पुटु ऐं धीउ इन्हनि खे ॾिसनि? असां पाण खे लाचार ठाहींदा आहियूं। ऐं मां धार्मिक कथा जे बारे में ॻाल्हि नथी कयां जिते तव्हांखे लॻंदो आहे कि इहा कॾहिं बि ॾिसणु न खपे। पोइ त असांखे पंहिंजे फ़रिश्ते वांगुरु बणण जी ज़रूरत कान्हे जेके पंहिंजे औरतुनि खे शयुनि सां साम्हूं रखे, जेकॾहिं हुननि खे न ॾिसणी हुजे हा त। पर मां चवां थी कि असांखे सावधान रहण जी ज़रूरत आहे। ध्यानु ॾियो, उहो माण्हू जेको हलंदो आहे ऐं रुकजंदो कान्हे, परमेश्वर हलंदो आहे हुन माण्हूअ सां गॾु, हुननि जी सलाह मञंदो रहंदो आहे, जेकी हुननि जी योजना ऐं प्रयोजना खे सम्झंदो आहे, समर्पित ऐं सक्रिय हूंदो आहे उन रस्ते ते जंहिंजी पापी हलंदा आहिनि ऐं हुननि सां गॾु वेंदा आहिनि विश्राम ऐं शांतीअ लाइ, जिते द्वेषी ऐं गफ़ा करण वारा माण्हू थींदा आहिनि। हाणे मां तव्हां खां कुझु ॿुधाइणु चाहियां थी। प्यारा मसीहा, जेकॾहिं तव्हां वञी करे लंच टेबल ते वेहंदा आहियो रोज़ उन्हनि चुगलखोरनि सां गॾु, कपटनि सां गॾु, न शुक्रगुज़ारनि सां गॾु, एहसान फरोमोश सां गॾु, तव्हां हुते वधीक टाइम वेहंदा आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां उन्हनि जे रंग में रंगजी वेंदा आहियो, ऐं उहो न कयो जंहिंजे लाइ असां तव्हांजा आभारी हुयासीं ऐं हेतिरा ख़ुशि हुयासीं, एतिरा धन्यवादी हुयासीं तव्हां चवण जे लाइ। ख़ैर, उहो मुंहिंजे लाइ वधीक नोट न ॾिना आहिनि, मां उन्हनि खे पसंदि न कंदी आहियां, मूंखे उहो पसंदि कान आहिनि, मां तंग थी वई आहियां, ईअं हूअं इहे सभु ॻाल्हियूं करण सां कुझु फ़ाइदो न थींदो आहे, वग़ैरह 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 वग़ैरह। ॿियो बि तव्हां लाइ सुठी ॻाल्हि त इहा हूंदी आहे कि तव्हां हुन माण्हुनि सां सुठो दोस्ताना व्यवहार रखो। तव्हां इहो न सोचींदव, तव्हांखे लॻंदो आहे तव्हां हुननि सां बहितर आहियो। तव्हां हुननि सां गॾु 3 महीननि खां हिकु दफ़ो लंच कयो ऐं हुननि वटां कोई सुठी ॻाल्हि पाण सां गॾु खणी अचो, पर तव्हांखे हुते निष्क्रिय वेहण जी ज़रूरत कान्हे। जंहिं रास्ते ते पापी हलंदा आहिनि, बसि हुते वेहण जी ज़रूरत कान्हे, हुते वेही करे उहो सभु करण जी ज़रूरत कान्हे। सोचणो न आहे। मुंहिंजो मञणो आहे कि जीवन में सभिनीनि खां महत्वपूर्ण ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे अतंग थियणु खपे। तव्हांजे क़रीब जेको बि हुजे, बसि जान पहचान तव्हांखे रखणी आहे। पर सच बसि असां कंहिंसां टाइम गुज़ारींदा आहियूं उहे माण्हू जेके असांजे आसे पासे में रहंदा आहिनि, जेके असांखे वधीक वणंदा आहिनि। बाइबल जे अनुसार लोहो लोहे खे तेज कंदो आहे ऐं तव्हांखे अहिड़ा माण्हुनि जे पासे में हुजणु खपे जेके तव्हांखे चुनौती ॾियनि कि तव्हां परमेश्वर सां गॾु मथे अचो, जेके तव्हां सां गॾु आहिनि। उन्हनि खे तव्हांखे उपदेश ॾियण जी बि ज़रूरत न आहे, उहे जीअं आहिनि उहे आहिनि। ऐं पोइ देव जो जनम ॾींहुं मल्हायो हुयोसीं असां। पोइ हिकु माण्हू असां वटि आयो, हुन चयईं कि देव जाम सुठो आहे, हुनखे गुस्सो बि न ईंदो आहे ऐं उहो हमेशह शांति रहंदो आहे। ख़ैर, ख़बर अथव तव्हांखे जाम साल पहिरीं अहिड़ो कान हुयो। मुंहिंजो मतिलबु आहे कि जॾहिं मां देव सां शादी कई हुई, उहो गोल्ड सां खेॾंदो हुयो ऐं पोइ मुंहिंजो मतिलबु आहे कि हुन सां गॾु वेठी हूंदी हुयसि, कोशिशि कंदी हुयसि हुनजी सुठी ज़ाल थियण जी। ख़ैर, हुनजी हुन में दिलचस्पी हुई, मां बि दिलचस्पी ॾेखारण जी कोशिशि पई कयां। मुंहिंजो मतिलबु आहे कि बरसाति हूंदी हुई या तापमान जेतिरो बि हूंदो हुयो, मां हुन सां गॾु हुते वेहंदी हुयसि, घर न वेंदी हुयसि। ऐं पोइ उहो बदिलजी विया आहिनि। परमेश्वर असांखे बदिले छॾियो आहे।
जॾहिं असां हुननि सां गॾु टाइम गुज़ारींदा आहियूं। ख़ैर हाणे उहे हुते आहिनि, गोल्फ कोर्स ते उहे गवाही ॾींदा आहिनि ॿियनि माण्हुनि लाइ कि हुननि खे गुस्सो करण जी ज़रूरत कान्हे, हुननि खे अहिड़ो व्यवहार करण जी ज़रूरत कान्हे, छाकाणि त उहे ॾिसी सघंदा आहिनि। असां जिते बि वेंदा आहियूं असां साथी थियण जी ज़रूरत आहे। असांखे कंहिं उपदेश ॾियण जी ज़रूरत कान्हे, असां पाण उपदेश ॾेई सघंदा आहियूं। आमीन। नीति वचन 5:8 में अहिड़ी औरत खां परे रहिजो ऐं उहा औरत हिते बि आहे ऐं उहो चरित्र ईंदा आहिनि उन खां पासे में न रहिजो। परीक्षा जे जेके बि सीन में न अचिजो। उहा औरत जेकी तव्हांखे लालच ॾे पोइ कि बाइबल जे व्यभिचार जे बारे में उहो असांखे किथे वेठी आहे ऐं सच में इंसान खे छा मिलंदो आहे। ज़हरीले नांग वांगुरु भॼणो पवंदो आहे। हमेशह चुप थी वेंदा जॾहिं मां हुन जे बारे में ॻाल्हि कंदी आहियां, पर मूंखे हिन जी काई परवाह कोन्हे। आमीन। मां हिकु ई माण्हू सां गॾु आहियां 33 सालनि खां पोइ बि। मां ॿिए कंहिंसां वरी नथी करणु चाहियां, उहो तव्हां संभाले रखो। जेको तव्हांजो आहे तव्हां हुनखे संभाले रखो, हुनखे कटणो बि न पवंदो। आमीन। परीक्षा जे दृश्य खां परे रहो। मुंहिंजो मतिलबु आहे कि बाइबल में लिखियलु आहे, नीति वचन में जॾहिं बि कोई माण्हू व्यभिचार में पइजी वेंदो आहे, इहा ॻाल्हि मायुनि ते लागू आहे ऐं उहो पंहिंजो जीवन तबाह कंदा आहिनि। हाणे मां इहो नथी चवां कि तव्हां अहिड़े के मसइले सां उभरी नथा सघो। मूंखे ख़बर आहे कि इन बारे में ॻाल्हि करणु ऐं टीवी ते वञणु शायदि उन लखनि माण्हुनि जे जेतिरो आहे। वीचार करणु बंदि कयो ऐं हाणे पोइ ॾिसो। तव्हां परमेश्वर जा वचन चओ था, हिन सां भॼी वञो, परीक्षा खां भॼी वञो, हिन सां छेड़छाड़ न कयो। तव्हांखे ख़बर आहे कि माण्हू परीक्षा में छो पवंदा आहिनि? इहे हुननि सां फ्लर्ट कंदा आहिनि। हाणे मां हिन बारे में कुझु न चवंदमि। आमीन। असां सां गॾु हिकु माण्हू कमु कंदो हो जेको छोकिरियुनि लाइ हमेशह डोनट खणी ईंदो हुयो। हिकु या ॿिनि हफ़्तनि गुज़री वियो, मां हुन खां पुछियो कि तूं डोनट छो खणी ईंदो आहे? मूं चयो डोनट्स खणी अचो या डोनट्स न खणी अचो हिते। अहिड़ी ॻाल्हियुनि ते तव्हांखे अंकुश लॻाइणो पवंदो। तव्हां चवंदा आहियो कि छा ख़बरी हुई हुन जे डोनट्स खणी अचण में। कुझु त हुन माण्हुनि में ख़राबी हुई, छोकिर त उहो हुन जे पंहिंजे आत्मा में महसूस कयो हुयो। उहो सिर्फ़ हुन लाइ ई छो खणी ईंदो हुयो ऐं उन शायदि सोचियो हो कि हीउ सिर्फ़ डोनट ई त आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां थी हीअ जाम वॾी समस्या में बदिली सघंदो हुयो। हुन चयो कि इहो हिकु डोनट ई त आहे, पर मूंखे ख़बर हुई कि इहा जाम वॾी तकलीफ़ ॾियण वारो हुयो। तव्हांखे इहो सम्झणो आहे तव्हांखे छा खपे। अगरि तव्हां नांग खणंदव त उहो तव्हांखे डंक न हणे, ईअं न थींदो। कुरिस्तियम 5 खां 11 ताईं। मूंखे जाम ख़ुशी आहे मुंहिंजे सहारे लाइ इहो पॉल्पिट आहे। मां पंहिंजी चिठीअ में लिखियो हुयो, पॉलिस चवंदा हुया वेमेटाइन सां दोस्ती, क़रीबी रिश्ता, आदतुनि रिश्ता न ठाहियो। हाणे हिते इहो कान लिखियलु आहे कि कंहिंजे क़रीब न वञो। जेको मसीहो कोन्हे, असांजी समस्या अविश्वासी सोचींदा आहिनि कि असां कुझु ज्यादा ई सुठा आहियूं, हुन सां गॾु कोई संबंध न रखी सघंदा आहियूं। मुंहिंजो सौभाग्य रहियो आहे कि जाम माण्हुनि खे परमेश्वर जे राज्य में वठी अचणु, बसि हुननि सां दोस्ताना व्यवहार करणु ऐं पोइ हुननि खां वधीक टाइम हुननि खे तोहफ़ा ॾियणु ऐं हुननि लाइ कुझु कमु करणु ऐं पोइ बि हुननि जे एतिरो क़रीब हुजणु, हुननि जी आदतुनि सां हुन जे अंदरां हुननि जो संबंध रखणु। आमीन। हलो हाणे हिते वापसि था अचूं। इहो आहे कि तव्हांखे बिल्कुलु इन संसार में व्यभिचारनि, लालची या अंधा करण वारा मूर्तियुनि पूॼनि जी संगत न रखो, छाकाणि तव्हां सभु ऐं हिन दशा मां जगत मां न निकिरी सघंदा आहियो। पर मूंखे इहो मुहावरो चवणो आहे कि इहो बचाइणु जाम मुश्किल आहे, पर कॾहिं कॾहिं इहो बाइबल में लिखियलु आहे। जेकॾहिं कोई तव्हांखे भाई चवारे करे कराए थो, व्यभिचारी या लोभी या मूर्ति पूजन या गाह ॾेई करे, या तव्हांखे अंधेरे में रखी करे, जंहिंजा प्राण विषय में समर्पित थिया आहिनि, परमेश्वर जो स्थान वठणो आहे,
बुरो भलो तो तव्हांखे चए, तव्हांजो अपमान तो करे, तव्हां सां दोस्ती न कयो, तव्हांजे लाइ कुझु ग़लति तो सोचे, पर अहिड़े माण्हूअ सां मुंहिंजे हिसाब सां रोटी बि न खाइणु खपे। पाण में कुझु सोचींदा आहिनि, काश तव्हां इहो मुद्दे ते खाइण बि न खपे। तव्हां मां जाम माण्हू इहो सोचण लॻा आहिनि कि हाणे असांखे हिननि सां गॾु रोटी न खाइणु खपे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त कि हिन खां असांखे छा वधीक करण जी ज़रूरत आहे। असांखे प्रेम ऐं सच चवण जी ज़रूरत आहे। ऐं अगरि तव्हां मसीह भेण सां गॾु आहियो, तव्हां हुन सां सच में प्यार कंदा आहियो ऐं चवंदा आहियो, तव्हांखे हुननि खे ॿुधाइणु खपे, ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी हीअ तरह जो व्यवहार मूंखे बुरो लॻंदो आहे। परमेश्वर असां सां सुठा आहिनि। मूंखे ख़बर आहे कि मूंखे हिते वेही करे शिकायतुनि करणु शुरू न करणियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां इहो सभु करण वारा आहियो, पोइ मुंहिंजे लाइ मुश्किल हूंदी तव्हांजी संगत में रहणु। हेॾा केतिरा माण्हू आहिनि जेके सोचे सघंदा आहिनि उन्हनि जो दिलि न दुखाइणु। छाकाणि असां सभिनीनि खे इहो सभु हूंदो आहिनि। असां सभिनीनि जी समस्याऊं हूंदियूं आहिनि। असां कंदा आहियूं। असांखे धीरज रखणु खपे। धीरज बाइबल में लिखियलु आहे कि प्रेम सम्झंदो आहे कि मां हिकु नंढी भुल लाइ नथी चवां। मां अहिड़े माण्हुनि जी ॻाल्हि थी कयां जेके हमेशह आदतूं हूंदियूं आहिनि। केतिरनि अहिड़नि माण्हुनि खे मां सुञाणींदी आहियां जेको हर टाइम ख़ाली शिकायत कंदो रहंदो आहे। हर वक़्तु इहो ई चवंदो रहंदो आहे। इहा ई ॻाल्हि आहे कि तव्हांखे हुननि खे ॿुधाइणु खपे कि तव्हां हुन जी नथा ॿुधो। मां ॻाल्हाईंदी रहंदमि ऐं मां ॾिसां थी तव्हांजा दिमाग़ घुलनि मिलनि था। तव्हांखे शर्त हिन विषय में परमेश्वर खां मार्गदर्शन वठणु खपे, पर तव्हांखे ढिलो रही करे बिना कुझु न करे खणणु खपे। प्राप्तियुनि जी संगति में सोचे करे इहो हुननि खे प्रभावित न कनि। बेशक तव्हां आदर्श थी सघंदा आहियो, पर यादि रखो जेकॾहिं उहे तव्हांजा माण्हू प्रभावित न हुजनि हा त हिकु फ़ैसिलो ॿियो करण जो टाइम अची वियो हुजे हा। मां हुननि सां गॾु रोटी खाइण जे नियम जे बारे में न चवंदमि। असल में मूंखे ख़बर न आहे कि पौलुस हुन जे ज़रिए असांखे छा ॿुधाइणु चाहींदा हुया। असांखे इन विषय में सावधान थियणो आहे कि असांखे हुन माण्हूअ सां गॾु केतिरो टाइम गुज़ारणो आहे। पर मां कोई नियम न ठाहींदमि उहे परिस्थितियुनि में असांखे छा करणो आहे। पर मां केवल एतिरो थी चवणु चाहियां कि तव्हांखे कुझु न कुझु निक्रिय करणो आहे कि तव्हांखे अहिड़े माण्हूअ सां सामनो करणो आहे ऐं उन जी आदत बदिलण जी कोशिशि करणी आहे। तव्हांखे हुन सां गॾु रहणो आहे। ऐं इहा हिकु ग़लति ॻाल्हि आहे। मां तव्हांजे सामाजिक जीवन में दख़ल ॾिनो आहे, मूंखे ख़बर आहे, पर इहा ॻाल्हि हेतिरी कान आहे। अॻियां लिखियलु आहे कि बची रहो, पाप जी संगत खां ऐं पापियुनि सां परे रहो। केतिरनि खे इहो ख़बर आहे कि केतिरा माण्हू सुठा लॻंदा आहिनि उन माण्हुनि सां गॾु टाइम गुज़ारंदा आहिनि जेका सुठा आहिनि ऐं सच में कुझु गहराई हुजे ऐं उन में कुझु सच में गहराई हूंदी आहे। ठीकु आहे, इहो ॿुधायो, मूंखे अहिड़नि माण्हुनि सां टाइम गुज़ारणु ॾाढो सुठो लॻंदो आहे जेके आत्मिक गहराई में हूंदा आहिनि। मूंखे महसूसु थींदो आहे हुननि सां आत्मिक ॻाल्हियूं करण ते, छाकाणि त मूंखे आत्मिक ॻाल्हियूं जाम वणंदियूं आहिनि कि अफ़वाह वारनि सां गॾु या अफ़वाह सां गॾु मुंहुं मोड़णु। पोइ मुंहिंजे ख़्याल सां पंजी ॻाल्हि जेकी असांखे सच में सम्झणी आहे, जेकॾहिं असां लालच ते विजय था कयूं कि असांखे पंहिंजे मथां वधीक भरोसो न करणु खपे। इहो सच में जाम ज़रूरी आहे। मां त इहो थी चवां कि अॼु जेके 5 ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि उहे सभु ज़रूरी आहिनि, पर 2 ॻाल्हियूं मां जेके ॿुधाईंदसि उन ते तव्हांखे ध्यानु ॾियणो आहे। ख़ासि करे 5 ॻाल्हियूं जेकी मुश्किल थी लॻनि उन मां 2 यादि कयो। इन विषय ते होशियारु रहो, पंहिंजे मथां वधीक भरोसो न करणो आहे। मुंहिंजे ख़्याल सां माण्हुनि जी समस्याउनि अचण जो इहो कारण हिकु इहो बि आहे कि उहे ॿियनि जो सहारो वठंदा आहिनि, परमेश्वर जो न वठंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे कि उन्हनि परिस्थितियुनि में बि जॾहिं मां पहिरीं ॿुधणु शुरू कयो हुयो ऐं परमेश्वर जो वचन सचमुच मुंहिंजो सामनो कंदो हुयो, मूंखे ख़बर हुई कि मुंहिंजो व्यवहार ग़लति आहे। मां पहिरीं चयो हुयो, मां जाम साल चर्च वेंदी हुयसि, हुते हाज़िरी लॻाईंदी हुयसि, घर वेंदी हुयसि, मुंहिंजे जीवन में कुझु बदिलियो न हुयो। पर जॾहिं मां सीरियस परमेश्वर जा वचन अध्ययन करणु शुरू कयो, मां सिर्फ़ु हुनखे पढ़ंदी कान हुयसि, पर मां जीवन ते हुनखे लागू कंदी हुयसि। मुंहिंजे लाइ इहो जल्दी स्पष्ट थी वियो, मूंखे बदिलण जी ज़रूरत आहे, पर मां कुझु ॻाल्हियूं सम्झी न सकियसि। इहो सम्झण में हिन करे मूंखे जाम टाइम लॻो। मां कोशिशि कई, मां इहो कयो, मां उहो कयो, मुंहिंजी योजना हुई मां मूंखे कुझु करणो हुयो ऐं मूंखे जंहिंजो श्रेय खपंदो हुयो पंहिंजी सफलता लाइ। मां सच में देर ताईं तकलीफ़ सही। बाइबल असांखे सेखारींदा आहे निर्भय रहण वारे माण्हू खे मदद मिलंदी आहे ऐं घमंडियुनि खे
प्रभु नज़रअंदाज कंदा आहिनि जेसिताईं उहो प्यार सां मदद न घुरनि। ऐं इहो लिखियलु आहे गैलेटियंस 3:3 में, जिते पॉलिस माण्हुनि खे इहो चए थो कि छा तव्हां एतिरा निर्बुद्धि आहियो, आत्मा जी रीति ते शुरू करे शरीर जे रीति ते अंत कंदव छा? ॾिसो, तव्हां पाण खे बि न बदिले सघंदा आहियो। हिन में तव्हांखे पाण खे बदिलणो ई खपे। तव्हां जेके सॼे हफ़्ते हिते अची करे ॿुधो था, न इहो ई सच में कि मां दोषी आहियां, जी हा मां घर वेंदसि ऐं हिन खे बदिलींदसि, न अहिड़ो न कयो। तव्हां ग़लति तरीक़ो अपनायो था। तव्हांखे चवणु खपे, परमेश्वर मां हिन खे लिखी करे रखी छॾींदसि, मां घर वेंदसि, इन विषय ते प्रयोग करणु शुरू कंदसि, इन विषय ते अध्ययन करणु शुरू कंदसि। मां तव्हांजे बिना इहो न करे सघंदसि, मां तव्हांजे बिना इहो न करे सघंदसि। बाइबल में व्यवस्था विवरण में 8 में इहो लिखियलु आहे, जेकी मुंहिंजे लाइ जाम क़ीमती अध्ययन आहे। मां तव्हांखे नथी चई सघां इहो मुंहिंजे लाइ केतिरो ज़रूरी आहे, छाकाणि त मां इहो अनुभव कयो आहे। उहे ईसाइनि सां गॾु निकिरंदा आहिनि। मां हुन 40 सालनि में तोखे जंगल में रस्ते पे वठी वियो हुअसि, इन करे आयसि। तंहिं महिल उहो तोखे नम्र करे, तुंहिंजी परीक्षा करे, तोखे ॼाणण लाइ इहो कोशिशि कंदो आहे कि तूं हुन जी आज्ञा मञींदो आहे कि न मञींदो आहे। परीक्षा वठंदा आहिनि उहे ॻाल्हियूं जेके असांखे पसंदि आहिनि कि न पसंदि आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि गुज़रनि असांजे सफ़र जो हिसो आहे। ऐं ॿियो, अलॻि अलॻि परीक्षाउनि ऐं मसीहो। आमीन। तव्हांखे सुठो नतीजो मिलंदो, पर बाइबल में लिखियलु आहे कि भलो करण सां तंग न थियो, छाकाणि त सही त इहो आहे तव्हांखे फ़ैसिलो करणु खपे। अगरि तव्हां तंग नथा थियो, ख़ैर इहो पूरो नियत टाइम काफ़ी आहे। केवल परमेश्वर खे ख़बर आहे कि कुझु बि हिन टाइम जे बारे में छा थींदो। हिन जे विच में असां खां उमेद रखंदा आहिनि, असां खां विश्वास कयूं। तॾहिं बि जॾहिं असां कुझु ॾिसंदा या महसूसु कंदा आहियूं या लॻंदो बि कान आहे कि इहो असां लाइ विश्वास थो करे, असांजे दिलि में इहो विझंदो आहे ऐं असां बदिलणु चाहियूं था। असां ॾिसणु चाहियूं था जीवन में बदिलाव पंहिंजी ज़िंदगीअ में, पर पाण असां इहो न बदिले सघंदा आहियूं। ऐं इन करे इहो असां सभु निर्जन प्रवेश द्वार में टाइम गुज़ारींदा आहियूं। असां मां हर कोई निर्जन प्रवेश द्वार जे समय मां गुज़रंदो आहे। उद्धार खां पोइ तव्हां परमेश्वर जे प्रतिभाउनि जे बारे में ॿुधंदा आहियो, तव्हां प्रतिज्ञा जे प्रवेश जी तरफ़ वधंदा आहियो, पर असां सभिनीनि खे निर्जन प्रवेश में टाइम गुज़ारणो पवंदो आहे। जॾहिं परमेश्वर असां खां निपटंदा आहिनि, उहे सिधी ॻाल्हि चवंदा आहिनि, उहे असां सां निपटंदा आहिनि, उहे असांखे अनुभूति ॾींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां 2 कुरिन्थियुनि में इहो चयलु आहे, उन्हनि चयो आहे असां परीक्षाउनि खां थियणु खपे कि असांखे विश्वास थिए। अॻियां इहे ॿुधाईंदा आहिनि कि इन परीक्षाउनि में केतिरी मुश्किल छो न हुजे, पर परमेश्वर हमेशह असांखे इहो विश्वास ॾियारण जी कोशिशि कंदा आहिनि। मां तव्हांखे कुझु ॿुधायो आहे कि हर ॻाल्हि जेकी सम्झ में कान ईंदी आहे, असांखे हर ॻाल्हि सां निपटणु ज़रूरी आहे। असां बसि हिते कान सम्झंदा आहियूं। असां बसि हिते ईंदा आहियूं। मुंहिंजो हिते अचणु ऐं हितां वञणु ऐं सम्झी वञणु कि सफल थियणु इहो असंभव न आहे मुंहिंजे लाइ। जोइस, तव्हां लाइ इहो मुश्किल कान हुजणु खपे। तव्हां इहो सभु कयो आहे हज़ार दफ़ा। इहो सभिनीनि खां ख़तरनाक हूंदी आहे, मां सोचींदी आहियां। काई समस्या कान्हे, मां पहिरीं इहो कयो आहे। मूंखे तयारी करण जी काई ज़रूरत कान्हे, हुन प्रोग्राम करण जी ज़रूरत कान्हे। असां पंहिंजे जीवन में असुरक्षित तॾहिं हूंदा आहियूं जॾहिं असां कमज़ोर हूंदा आहियूं, जॾहिं असां ताक़तवर हूंदा आहियूं। हिन पूरे हफ़्ते असां माण्हुनि जी लालच जे बारे में सवाल जवाब ॾिना ऐं मां तव्हांखे यादि कराइणु चाहींदसि, कॾहिं हिमत न हारियो। तव्हां विजय थींदव अगरि तव्हां कोशिशि करणु बंदि न कंदव। जिंजर हिते आहे लालच ऐं विजय ते थियण वारे विषय में कुझु आख़िरी सवालनि सां गॾु हिते हाज़िर आहे। असांजा सवाल ई बचा आहिनि ऐं उहे सुठा हुजणु खपनि। ए सच में असां उहो ई चुनंदा आहियूं जेको असां लाइ ज़रूरी आहे। तव्हां सॼे हफ़्ते असांखे इहो ई ॿुधायो आहे कि असां पाण खे बदिले सघंदा आहियूं हिन टाइम जे कारण जेको असां परमेश्वर सां गॾु गुज़ारींदा आहियूं। असांजो चरित्र उन्हनि जहिड़ो ई थी वेंदो आहे। उहे लालच में असांजी मदद कंदा आहिनि। लालच कॾहिं न थकंदो आहे। इन करे तव्हांखे ख़बर आहे हमेशह कुझु न कुझु ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि असांजे जीवन में। हे शैनन जो हिकु सवालु आहे। हीअ पुछे थी कि मां ॾाढी इम्पेशेंट आहियां, मूंखे जाम गुस्सो ईंदो आहे, त मां पाण खे शांत कीअं रखां? ख़ैर, सभिनीनि खां पहिरीं मां हिकु ॻाल्हि जेकी परीक्षा जे बारे में चवणु चाहींदी आहियां, उहो न केवल हुन जे प्रश्न ते लागू थींदा आहिनि,
पर कई ॿियनि प्रश्ननि ते बि लागू थींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां हिकु ॻाल्हि इहा बि आहे जेकी मुंहिंजी मदद कंदी आहे, उहा इहा आहे कि तव्हां केतिरो वधीक हिन रिश्तनि में हुयव ऐं उहो उतरणु रिश्तो परमेश्वर सां गॾु मसीह जे ज़रिए हुयो जेको तव्हांखे मिलंदो। मुंहिंजे ख़्याल में अगरि तव्हां ओतिरो गंभीर रूप सां प्यारु कंदव, मां तव्हां सां प्यारु कंदमि, मां तव्हां सां प्यारु कयां थो, मुंहिंजी आज्ञा मञींदव, मां तव्हांखे प्रेम कंदमि, उहे पहिरियों ई प्रेम कंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां असां इहो आराम सां चई सघंदा आहियूं कि प्रभु ओतिरो ई प्यारु कंदा आहियूं जेतिरा हुननि जी आज्ञा मञींदा आहियूं। हिन करे असां परमेश्वर जे प्रति पंहिंजो प्रेम में वृद्धि करे सघंदा आहियूं, प्रेम जी गहराई विझी सघंदा आहियूं। ऐं पोइ बि असां कंहिंखे केतिरो वधीक प्रेम कंदा आहियूं, असां ओतिरो ई बलिदान ॾियण लाइ तयारु हूंदा आहियूं हुन ख़ासि माण्हूअ लाइ। मुंहिंजे ख़्याल सां लालच जो विरोध करणु शायदि मुश्किल हुजे, चाहे उहो शांतीअ सां थिए या गुस्से सां या ॿी ॻाल्हि जेको बि। मूंखे ईअं लॻंदो आहे मां हिन ॻाल्हियुनि तां निपटी चुकी आहियां। जॾहिं तव्हांखे क्रोध महसूसु थींदो आहे, उहे गुस्से जी भावना पाण में उभरंदी महसूसु कयो। जेकॾहिं तव्हां उन जॻह ते वेठा आहियो ऐं नथा चई सघो जेको तव्हां चवणु चाहींदा आहियो ऐं पोइ चओ मन में मदद कयो प्रभु, मदद कयो, मदद कयो, मदद कयो। मूंखे सच में इहो विश्वास आहे, उहो चाहे असांजे लाइ मुश्किल हुजे, गुस्से में कंहिंसां कठोर ॻाल्हियूं ॿुधणु ऐं गॾु सब्र सां पेश अचणु, मुंहिंजे ख़्याल सां जेतिरो वधीक परमेश्वर सां असां प्यारु कंदा आहियूं, असां ओतिरो ई पंहिंजे शरीर खे कष्ट भोगण लाइ तयारु कंदा आहियूं, उहो ई सभु करण लाइ जेको असांजी मदद कंदो आहे। बाइबल में लिखियलु आहे, शायदि पतरस 4 में, मां जल्दी हिन तरफ़ वधां थी ऐं पढ़ां थी। छोकिर मसीह शरीर में कष्ट रहंदो आहे उन लाइ ऐं तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ उन जे वीचार में हथियार विझी छॾियो, धीरज सां कस चओ, प्रभु खे ख़ुशि कयो। हिन लाइ असांखे पहिरियों ई इहो सोचणु खपे हा, ठीकु आहे, ख़बर आहे, इहा ॻाल्हि आहे कि मूंखे प्रभु खे ख़ुशि करण लाइ तकलीफ़ सहणी पवंदी आहे, पोइ मां पाण खे ख़ुशि करण जे बजाए प्रभु खे ख़ुशि कंदी आहियां। असां सभिनीनि खे इहो सम्झणो हूंदो आहे, अॼु दुनिया जे तरह जी आहे, असां जाम कष्ट सहण लाइ तयारु न हूंदा आहियूं। असां उन्हनि में ॿाहिरि निकिरण जी कोशिशि न कंदा आहियूं, जीअं बि थी सघे हर तरह जी बेआरामीअ सां जेके असांखे ॾींदा आहिनि। जीअं असां चवंदा आहियूं उहे जाम गर्मी आहे या मूंखे जाम सीढ़ियूं चढ़णियूं आहिनि, लाइफ खे कुझु बि थियणु न खपे, लाइफ जाम धीरे थी हले, असल में असांजी आदतुनि हूंदियूं आहिनि ऐं इहा असांजी चवणी हूंदी आहे। असां परमेश्वर जे तरफ़ संबंध ठाहिणु खपनि, असांखे बेआरामी न खपे। हिन करे असां चवंदा आहियूं कि तव्हां पंहिंजे पाण खे सोच रखो कि परमेश्वर संभालींदा आहिनि, उहे चवंदा आहिनि मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं हिकु ॿियो बि वचन साम्हूं आहे, तव्हांजे अचण सां माण्हूअ खे जे अनुसार बल्कि परमेश्वर जी इच्छाउनि जे अनुसार पंहिंजे जीवन जो कटाइणु खपे। मुंहिंजे ख़्याल सां इहो सच में हिकु मञींदी आहियां, इहो जीवन आहे। मां इहो नथी चवां कि मूंखे विश्वास आहे कि इहो प्रोग्राम ॾिसण वारा हर माण्हू परमेश्वर खां प्यारु कंदा आहिनि, पर मां आशा थी कयां कि अॼु खां 1 साल पहिरीं मां परमेश्वर खां हुन खां वधीक प्रेम कंदमि जेतिरो हाणे ॾिसूं था। मूंखे उमेद आहे कि इहो ॾिसी करे कि तव्हां बि हिन सां वधीक प्रभु सां प्रेम कंदव, हमेशह वधंदा रहंदा, सम्झंदा रहंदा उन्हनि जी गहराई, उहो केतिरो अनुभव आहे ऐं केतिरी वॾी आशीष ॾींदा आहिनि असांखे। असांजा पाप कष्ट मिटजनि, उहे मसीह जंहिंजा परमेश्वर आहिनि, संबंध ठाहे सघूं हुन परमेश्वर सां। कुझु शब्द अहिड़ा थींदा आहिनि जेका असांखे बिल्कुलु पसंदि न हूंदा आहिनि, जीअं कष्ट सहण, बलिदान ॾियणु। मुंहिंजी त इहा ई प्रार्थना कि हे प्रभु, मां तव्हांखे जाम ख़ुशि करणु थी चाहियां। परमेश्वर मूंखां मुंहिंजी इच्छा वठी छॾियो ताकि मुंहिंजे लाइ इहो आसान थी वञे। उहे सही न कंदा आहिनि, छो करे उहे उन टाइम लाइ कुझु ग़लतियूं सेखारणु चाहींदा आहिनि जेके असांखे सच में आनंद खां भरपूर कंदा आहिनि, ख़ुशि कंदी आहिनि, असांखे कम में होशियारु कंदा आहिनि, असांजो जीवन दुखी हुजे। मूंखे सच में पंहिंजे दिलि में जाम महसूसु तो थिए कि मां हिन वक़्तु घर में वेठल माण्हुनि सां ॻाल्हि कयां। शायदि तव्हां कंहिं ॻाल्हि सां संघर्ष पिया कयो। मूंखे पूरो विश्वास आहे कि तव्हां हुन सां लड़णु बंदि कंदव, ॿियो वधीक समय गुज़ारींदव परमेश्वर जी महिमा सां, महिमा जी तरफ़ ध्यानु ॾियणु ऐं उन्हनि खे ॾेखारणु कि उहो केतिरो प्यारु कंदा आहिनि। मुंहिंजो मनो था कि उन्हनि मां हिकु शइ इहा बि आहे जेकी मसीहनि सां गॾु गहराई सां प्यारु कंदी आहे, हुन जे बारे में ज्ञान प्राप्त करणु रहणो आहे कि उहे असांखे केतिरो प्यारु कंदा आहिनि। उन्हनि सां हिकु शइ इहा बि आहे जेकी मां उन्हनि खां रोज़ु घुरंदी आहियां, परमेश्वर खां रोज़ु चवंदी आहियां, लॻभॻि हर रोज़ु इहो ई चवंदी आहियां, परमेश्वर जॾहिं तव्हां मूंखे मदद कंदा, पंहिंजो प्यारु ॾींदा, मूंखे हुन जे बारे में पतो न आहे। मां न चाहींदी आहियां कि उहो मूंखे हुन जी आयात ॾे जेके परमेश्वर कंदा आहिनि। मां हमेशह हैरान थींदी आहियां उन्हनि जी भलाईअ ॾियणु, उन्हनि कमनि लाइ जेको उन्हनि मुंहिंजे लाइ कयो आहे। मूंखे सच में
महसूसु थींदो आहे इहो हिकु सुठो तरीक़ो आहे लालच जे बारे में ॻाल्हाइण लाइ। असांखे प्रातः करणी आहे, वचन जो ध्यानु करणो आहे। असांखे जेतिरो प्रेम वधीक कंदासीं ओतिरो करण लाइ असांखे प्रभुअ सां जेतिरो वधीक असां प्यार कंदासीं ओतिरो ई वधीक असांखे उहो मिलंदो जेको खपे। प्रभु जी इहा सुठी आसीस आहे। ॻाल्हि आहे। पंहिंजो ध्यानु ॻाल्हि आहे। सही जॻह ते लॻाए रखिजो। ऐं अॼु असां तव्हांखे उहो शयूं ॾियूं था जेके तव्हांखे शर्मिंदा न थियणो पए। प्रभु जा वचन मुंहिंजे हिसाब सां इहे उन्हनि माण्हुनि लाइ आहे जंहिं असां सां गॾु भागीदारी करे इहो सभु कयो आहे ऐं अलॻि विषय ते इहो सभु कयो आहे। किताबूं, सीडीज़, डीवीडीज़ जेको बि सभु मिलंदो आहे जंहिंसां तव्हांखे मदद मिलंदी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।